कैडेट कॉलेज सांगड़ में 27हों सालियाने वालदेन जो दिहाड़ो शानदार अंदाज सां मल्हायो वियो। सालियाने वालदेन जे दिहाड़े जे मौके ते सिंध के गवर्नर मोहम्मद कामरान खान टेसूरी ख़ास मेहमान तौर शिरकत कई। तकरीब में रियल एडमिरल मोहम्मद सलीम बिलाल, इम्तियाज मिलिट्री चेयरमैन बोर्ड ऑफ गवर्नर्स, कमांडर ट्रेनिंग ईश्वर, मेंबरन बोर्ड ऑफ गवर्नर्स, फौजी आफिसरन, ज़िले हुकूमतुन जे आफिसरन, इलाइक़े जे मोअज़्ज़िज़ीन कैडेट्स जे वालदेन वॾे अंग में शिरकत कई। कैडेट्स के जवानन मेहमान ख़ास के सलामी ॾिनी, गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। कैडेट्स पारां परेड, पीटी शो, जिम्नास्टिक, टाइगर स्क्वाड ड्रिल, टेंट पेगिंग ऐं हार्स शो जंपिंग पिण कई वई। तकरीब के ख़िताब कंदे गवर्नर सिंह चयो त मयारी तालीम क़ौमुनि जी तरक्की में बुनियादी ऐं अहम किरदार अदा करे थी। हुन कैडेट कॉलेज सांगड़ में चीफ गेस्ट तौर दावत ॾियण ते चेयरमैन बोर्ड ऑफ गवर्नर्स जा थोरा मञा। उन खां अॻु प्रिंसिपल कैडेट कॉलेज सांगड़ कमांडर ज़ीशान अली सतारा, इम्तियाज मिलिट्री पंहिंजी इस्तक़बालिया तकरीर में चयो त कैडेट कॉलेज सांगड़ पंहिंजे साज़गार माहौल ज़रिए मुल्क जे आला तालीमी इदारनि में नुमाया मक़ाम हासिल कयो आहे। अॻूणे कैडेट इब्न अब्दुल्ला खे स्टिक ऑफ ऑनर ऐं अॻूणे कैडेट राना शहरियार के बेज ऑफ ऑनर ॾिना विया। उन खां अलावा ख़ासि महिमान अॻूणे कैडेट जवाद लाड़क, अॻूणे कैडेट लेफ्टिनेंट कमांडर मोहम्मद शुएब के कैडेट कॉलेज सांगड़ पारां बेस्ट अलुमनाई अवार्ड हासिल ते मुबारकबाद ॾिनी। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची